नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नयो देरो खां खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बलाल भुट्टो ज़रदारी ॻड़ी खुदा बख्श पहुची वियो। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद जुल्फ़कार अली भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿिनि शहीदन जी मज़ार ते हाज़री भरे गुल निछावर कया ऐं फाता ख़्वानी कई, दुआ घुरी। ॿिए पासे संदसि अमड़ जी मज़ार ते हाज़री भरण खां अॻु मज़ार खे आम माण्हुनि खां ख़ाली कराए सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। इन मौके ते पीपी चेयरमैन बलाल भुट्टे ज़रदारी सां गॾु जेल खाते जे सूबाई वज़ीर एजाज़ जाखराणी, MNA खुर्शीद जुनेजो, जमील सुमरो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। होॾां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बलाल भुट्टे ज़रदारी चयो त उस्मान मिर्ज़ा जहिड़े नज़रियाती ऐं बहादुर साथी जो ओचितो विछोड़ो वॾो नुक़सानु आहे। बलाल भुट्टे ज़रदारी पारां उस्मान मिर्ज़ा जी मुग़फ़रत लाइ दुआ घुरी ऐं संदसि वालदा सां ॾुख जो इज़हार कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।